अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लाइव न्यूज़ सां गॾु आहियां लाल बख्श पंवर। नाज़रीन, रिपोर्ट शामिल कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है। मीरपुर साकरो मां ठटे ज़िले जे मादनियात खे तबाह करण लाइ रेती बजरी माफ़िया सरगर्म आहे। लाॻापियल खातो मुकमल तौर ते ख़ामोश तमाशाई बणियल नज़र अची रहियो आहे। ठटे ज़िले जे कोस्तानी इलाइक़नि रनपटियाड़ी, जंगशाही, जमपीर ऐं जाबलू इलाइक़नि, सुल्तानाबाद, घारो ऐं दाबेजी में माइंस पुलिस जी सरपरस्तीअ में रेती बजरी जा गैर क़ानूनी धिका क़ाइमु थी विया आहिनि। गैर क़ानूनी धिकनि जे क़ाइमु थियण सां ॻोठनि जा लंघ रस्ता मुकमल तबाह थी विया आहिनि। रेती बजरी माफ़िया पारां उन खां अलावा जर जो पाणी ख़तमु थियण, आबादी वारा इलाइक़ा बंजर बणिजी विया आहिनि, जॾहिं त लाॻापियल खातो मुकमल तौर ते अघोर निंड सुतल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करियूं पिया। मीरपुर साकरो मां ठटे ज़िले जे मादनियात खे तबाह करण लाइ रेती बजरी माफ़िया सरगर्म आहिनि। लाॻापियल खातो मुकमल तौर ते ख़ामोश बणिजी वियो आहे। ठटे ज़िले जे कोस्तानी इलाइक़नि रनपटियाड़ी, जिगशाही, जमपीर ऐं जाबलू इलाइक़नि, सुल्तानाबाद, घारो ऐं दाबेजी में माइंस पुलिस जी सरपरस्ती में रेती बजरी जा गैर क़ानूनी धिका क़ाइमु थी विया आहिनि। गैर क़ानूनी धिकनि जे क़ाइमु थियण सां ॻोठनि जा लंघ रस्ता मुकमल तबाह थी विया आहिनि। उन खां अलावा जर जो पाणी ख़तमु थियण, आबादी वारा इलाइक़ा बंजर बणिजी पिया आहिनि, जॾहिं त लाॻापियल खातो मुकमल तौर ते अघोर निंड सुतल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करियूं पिया। मीरपुर साकरो मां ठटे ज़िले जी मादनियात खे तबाह करण लाइ रेती बजरी माफ़िया सरगर्म आहे। लाॻापियल खातो मुकमल तौर ते ख़ामोश तमाशाई बणियल नज़र अची रहियो आहे। ठटे ज़िले जे कोस्तानी इलाइक़नि रनपटियाड़ी, जंगशाही, जमपीर ऐं जाबलू इलाइक़नि, सुल्तानाबाद, घारो ऐं दाबेजी में माइंस पुलिस जी सरपरस्तीअ में रेती बजरी जा गैर क़ानूनी धिका क़ाइमु थी विया आहिनि। गैर क़ानूनी धिकनि जे क़ाइमु थियण सां ॻोठनि जा लंघ रस्ता मुकमल तबाह थी विया आहिनि। रेती बजरी माफ़िया पारां उन खां अलावा जर जो पाणी ख़तमु थियण, आबादी वारा इलाइक़ा बंजर बणिजी विया आहिनि, जॾहिं त लाॻापियल खातो मुकमल तौर ते अघोर निंड सुतल आहे।